क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 17 एक्सरसाइज नंबर 1.4 मश्क कढ़ाई 4 पार्ट 2 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार ॿारो असां पोएं लेक्चर में एक्सरसाइज नंबर 1.4 जा पहिरियां 2 क्वेश्चन सॉल्व करे आयासीं। हाणे असां 3 नंबर क्वेश्चन हल कंदासीं। सिंप्लीफाई यूजिंग द लॉ ऑफ एक्सपोनेंट सग जे क़ाइदनि खे इस्तेमालु कंदे हल करियो। हाणे तक़रीबन हिन में जेकी सम आहिनि उहे बि पोएं लेक्चर में जेकी फार्मूला असां इस्तेमालु कया हुआ उन वांगुरु ई हल थींदा। हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे, ॿियो नंबर, ठीकु आहे, इहे ॿई जेके आहिनि इज़ी आहिनि। हाणे मां 3 नंबर जेको पार्ट आहे उहो उन खे हल थो कयां, त पहिरियां हिते मां लिखी थो वञा इन खे। पहिरियों हाणे 3 नंबर पार्ट आहे असां वटि, त मिडल ब्रेकेट स्टार्ट -4 होल स्क्वायर मिडल ब्रेकेट ओवर रेज़्ड 5 सही आहे। असां वटि ही गिवन सम आहे, त असां पहिरियां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप साॻियो ऐं इन में ॾिसंदासीं त इन में कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु थींदो। हाणे हिते ॾिसो त ही बेस आहे, बेस जे मथां छा आहे, पावर आहे 2, वरी उन जे मथां होल पावर घणो आहे 5, त हिते कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु थींदो। तव्हांखे यादि आहे त असां अहिड़ो फार्मूलो पढ़ियोसीं, उहो आहे त लॉ ऑफ पावर सही आहे। अचो त हाणे उहो असां लिखूं। हाणे हिते कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु थींदो, हिते जेको फार्मूलो इस्तेमालु थींदो उहो आहे लॉ ऑफ पावर। उहो कहिड़ो हुयो, उहो हुयो जॾहिं ए ते पावर हूंदो x ऐं उन जे मथां पावर हूंदो y, त पोइ छा जे बराबरि थींदो, इहो थींदो त a ते पावर छा हूंदो x ज़रब या y, यानी कि पावर पाण में ज़रब थी वेंदा। अचो त हिन खे सॉल्व कयूं। बसि पोइ असां हाणे लिखंदासीं त -4 त पावर घणो आहे 2 × 5, पोइ छा थींदो, हीउ थींदो त -4 ऐं इन जे मथां पावर घणो थींदो, पावर थींदो 10। ऐं फर्दर जॾहिं असां हिन खे सिंप्लीफाई कंदासीं इहो थी वेंदो त पावर हिते छा आहे। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हां कनि ॾियो मूं ॾांहुं ऐं उन खे ॿुधो चङी तरह, त जॾहिं तव्हांजो बेस नेगेटिव हुजे ऐं अगरि जेकॾहिं उन जे मथां पावर छा आहे, अगरि इवन आहे यानी ॿधी पावर अथसि, हीअ 10 ॾिसो ॿधी आहे न, पोइ असां इनखे इन जो जेको आहे इन खे ब्रेकेट मां ॿाहिरि कढी छॾींदासीं ऐं जेको टर्म अंदरि बेस हूंदो नेगेटिव वारो उहो पॉज़िटिव थी वेंदो। हाणे छा जे बराबरि थी वेंदो, पोइ इहो बराबरि थी वेंदो त 4⁻10 अहिड़े तरीक़े सां सही आहे। हाणे असां कयूं था क्वेश्चन नंबर 3 थी वियो, त पोइ ॿारहों हाणे क्वेश्चन नंबर 4 आहे त -3 होल पावर घणो आहे क्यूब -4 होल स्क्वायर ऐं वरी होल पावर क्यूब आहे, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां त असां लिखियो सॉल्यूशन, पहिरियों स्टेप साॻियो लिखोसीं ऐं हाणे हिन में असां ॾिसंदासीं त कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु थियल आहे। हाणे हिन में जेको फार्मूलो इस्तेमालु थियल आहे उहो आहे लॉ ऑफ पावर। त पहिरियां उहो फार्मूलो लिखंदासीं, उहो छा जे बराबरि हूंदो, उहो हूंदो आहे जॾहिं ए ते पावर हुजे घणो, अगरि हुजे x ऐं उन जे मथां पावर घणो हूंदो आहे y हूंदो आहे, पोइ उहो जेको पावर हूंदो आहे पाण में छा थी वेंदा, पावर पाण में थी वेंदा ज़रब थी वेंदो ए ते पावर x ज़रब ए ते पावर y, अहिड़े तरीक़े सां। पोइ अचो त हाणे असां हिनखे लिखी था वञूं। हाणे छा थींदो, थींदो -3, हाणे हिते पावर घणो अथसि 3, त 3 ज़रबिया थी वेंदा पावर जो 3, ठीकु आहे। हाणे ॿियो छा आहे -4 ऐं हिते घणो थींदो 2 पावर थी वेंदो 3। हाणे हिते ही छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो त -3 ऐं पावर थी वेंदो 9 सही आहे। ऐं हिते थी वेंदो त -4 पावर थी वेंदो घणो, पावर थी वेंदो 6। हाणे हिते मां तव्हांखे जेका ॻाल्हि ॿुधाई त हिते आहे बेस आहे नेगेटिव, पर पावर जेको अथसि उहो 8 अथसि, 9 आहे, त पोइ -3 वरी -3 पावर 9 ई थी वेंदो सही आहे। पर हिते ॾिसो पावर आहे इवन, हीअ आहे बेस आहे यानी कि पायो जेको -4 आहे नेगेटिव में आहे, हीअ वरी पॉज़िटिव थी वेंदो। पोइ आंसर छा बीहंदो, आंसर बीहंदो -3 पावर 9 इंटू हीअ थींदो +4 पावर 6 आंसर वो अहिड़े तरीक़े सां। ॿारहों हाणे 6 नंबर सम आहे त मिडल ब्रेकेट या वरी चइबो आहे करली ब्रेकेट स्टार्ट -4/9 होल स्क्वायर एंड करली ब्रेकेट ओवर रेज़्ड पावर घणो आहे, उहो आहे 3 सही आहे। पहिरियां पोइ असां लिखियोसीं सॉल्यूशन इज़ इक्वल टू पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असां ॾिसंदासीं त हीउ जेको सम आहे हिन में कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु थींदो। हाणे हिन में जेको फार्मूलो इस्तेमालु थींदो उहो आहे लॉ ऑफ पावर वारो साॻियो ई फार्मूलो इस्तेमालु थींदो। हाणे इहो मां 2 भेरा लिखी आयो आहियां, हाणे 3 भेरा इहो जेको आहे उहो फार्मूलो न पियो लिखां हिते, पर तव्हांखे इन जो हिते लिखिणो आहे
त हाणे इन सम खे मां सॉल्व कंदुसि इहो थींदो इज इक्वल टू -4/9 त पावर पाण में ज़रब थी वेंदा आहिनि पावर जे मथां पावर आहे त 2 × छा थियो 3 त पोइ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो -4/9 सही आहे त पावर थी वियो 6 हाणे हिते मां बार बार तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जॾहिं तव्हांजो पावर अगरि इवन हूंदो अंदरि जेको टर्म आहे छाजो नेगेटिव जो हूंदो त उहो पॉज़िटिव थींदो त पोइ छाजे बराबरि थींदो हाणे हीउ बराबरि थींदो हा ऐं हीअ आहे त होल अथसि छा होल पावर अथसि न हाणे इहो जेको छा आहे उहो न्यूमरेटर ते बि अची वेंदो डिनोमिनेटर ते बि अची वेंदो सही आहे अहिड़े तरीक़े सां ऐं हिते जेकर मां तव्हांखे चवां त a/b ऐं होल पावर घणो आहे हिते n आहे त पोइ a ते पावर n ऐं अपॉन b ते पावर n थी वेंदो हिते वरी ॿियो फार्मूलो असां हणी सघूं था उहो फार्मूलो ख़बर अथव कहिड़ो आहे उहो हीअं अथव तव्हां थोरो पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾियो हिकिड़ो मां तव्हांखे सॻ जो क़ाइदो पढ़ायो हुयो उन में छा हुयो जॾहिं त a/b ते जॾहिं होल पावर n हुयो न त पोइ छाजे बराबरि थी वियो ई बराबरि थी वियो a ते पावर n अपॉन b ते पावर n पोइ हिते इहो इस्तेमालु पियो थिए हाणे हीउ छाजे बराबरि थींदो सभ खां अवल थी पावर थी वेंदो पॉज़िटिव सही आहे थी वियो पोइ थी वेंदो 4 ते पावर 6 अपॉन 9 ते पावर 6 सही आहे त असांजो हीउ थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां पर हिन खे मां सही लिखां थो 9 ते पावर 6 खे इहो थींदो 9 ते पावर 6 पर वरी बि तवजो ॾियो हाणे हिते हेसी ते साॻियो तरीक़ो आहे हेसी ताईं जेको सवालु थियो आहे न उहो थियो आहे लॉ ऑफ पावर ते पर हिते जेको आहे थोरो माना किसो मट थी वियो हाणे a/b होल पावर जॾहिं n हूंदो आहे त पोइ छा थींदो आहे a ते पावर n b ते पावर n सही तव्हां लिखो न लिखो त कोई इशू न आहे त हीउ सिंप्लीफाई करणु सवलो ई अथव पोइ छा थींदो न्यूमरेटर ते पावर अलॻि अची वियो ऐं छा ते डिनोमिनेटर ते पावर अची वियो हीअ नेगेटिव काॾे वई छाकाणि त पावर जॾहिं इवन हूंदो आहे त असां उहा ख़तमु करे छॾींदा आहियूं सही आहे ॿारो हाणे बाक़ी जेकी सम आहिनि रहियल उन्हनि खे मां अॻिते हल थो कयां अॻिली स्लाइड ते हाणे असां वटि छा आहे 8 नंबर आहे सम उहो आहे त मिडल ब्रैकेट स्टार्ट m स्क्वायर m क्यूब m रेज़्ड 4 होल स्क्वायर मिडल ब्रैकेट ओवर रेज़्ड 5 सॉल्यूशन पहिरियों स्टेप जेको सेम असां उहो लिखंदा आहियूं हाणे असां हिन खे सॉल्व कंदासीं सही आहे हाणे सभ खां अवल नंढी डिंगी चढ़ाईंदासीं त नंढी डिंगी जे अंदरि ॾिसो बेस सेम पिया आहिनि उहे ज़रूर में आहिनि ऐं पावर जेको आहे उहो आहे मट त हिते जेको फार्मूला इस्तेमालु थींदो लॉ ऑफ प्रोडक्ट वारो त उहो कीअं हूंदो आहे उहो हीअं हूंदो आहे त जॾहिं a ते पावर हुजे x ज़रबिया हुजे a ते पावर घणो y त पोइ छाजे बराबरि थींदो a ते पावर x प्लस y हिते असां लिखंदासीं बिकास सही आहे त पोइ साॻी तरीक़े सां असां लिखंदासीं त नंढी डिंगी विची डिंगी शुरू ऐं हिते लिखंदासीं m हिते असां छा लिखंदासीं त m जे मथां पावर घणा आहिनि हिते आहे 1 2 3 4 सही आहे त होल स्क्वायर विच डिंगी जेका आहे उहा बंदि पावर 5 हिन तरीक़े सां हाणे हिते जेके पावर आहिनि त हिकु आहे पहिरीं m जो 2 n जो 3 पावर ही 4 पावर n जो अहिड़े तरीक़े सां हीउ बराबरि छाजे थींदो हीउ बराबरि थींदो त नंढी डिंगी शुरू सही आहे त m ते पावर घणा थी विया 10 सही आहे 1 3 3 6 4 10 अहिड़े तरीक़े सां ऐं होल स्क्वायर ऐं रेज़्ड 5 त पोइ हाणे हिते कहिड़ो जेको आहे लॉ ऑफ इहो एक्सपोनेंट इस्तेमालु थींदो हिते लॉ ऑफ एक्सपोनेंट थींदो लॉ ऑफ पावर उहो कीअं हूंदो आहे उहो हूंदो आहे त अगरि a ते पावर हुजे m ऐं a ते पावर और होल पावर हुजे n त बराबरि थींदो a ते पावर m ज़रबिया n सही आहे त हीउ बराबरि थींदो पोइ त m ते पावर घणो आहे 10 ज़रबिया 2 ज़रबिया 5 त पोइ हीउ बराबरि थी वेंदो त ॿिॾा 20 25 100 यानी m ते पावर 100 थी वियो m ते पावर 100 अहिड़े तरीक़े सां थी वियो असांजो आंसर हाणे असां कंदासीं हिसाब नंबर कहिड़ो हिसाब नंबर कंदासीं 9 त असां मां हिन खे लिखी थो वञा पहिरियां हाणे सम आहे असां वटि त माइनस वॾी डिंगी शुरू ठीकु आहे -0.1 होल स्क्वायर -0.1 होल क्यूब -0.1 होल रेज़्ड 4 वॾी डिंगी बंदि ऐं रेज़्ड 2 सही आहे त पोइ असां लिखियोसीं सॉल्यूशन पहिरियों स्टेप सेम हाणे असांखे पहिरियां जेका हीअ आहे न
ही डिंगी छॾाइणी पवंदी वरी डिंगी सही आहे इन जे अंदरि जेके सम पिया आहिनि जो बेस सेम आहे पावर मट आहे त हिते कहिड़ो लॉ इस्तेमालु थींदो हिते इस्तेमालु थींदो लॉ ऑफ प्रोडक्ट जेको कीअं हूंदो आहे उहो हूंदो आहे त ए ते पावर हुजे एक्स इंटू अगरि ए ते पावर हुजे वाई त पोइ थी वेंदो ए ते पावर एक्स प्लस वाई अहिड़े तरीक़े सां अचो तिन खे छॾायूं त पोइ हाणे असां हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू माइनस वरी डिंगी शुरू हिते लिखंदासीं माइनस 0.1 ठीकु आहे पावर लिखंदासीं 2 प्लस 3 प्लस 4 वरी डिंगी बंदि स्क्वायर हाणे ॾिसो हिते त पावर ॾिसो 2 3 5 5 4 4 9 त हिते थी वेंदो इज़ इक्वल टू माइनस 0.1 हाणे हिते पावर थी विया घणा 9 ऐं पावर थी वियो हिते थी वियो पावर 2 हाणे हिते ॾिसो पावर जे मथां पावर आहे त हिते लॉ ऑफ जेको आहे लॉ ऑफ पावर उहो इस्तेमालु थींदो हिते ऐं उहो असांखे यादि आहे त छा आहे त उन जे मथां पावर जेके हूंदा उहे ज़रब थी वेंदा आहिनि त हिन खे फर्दर असां हल कंदासीं इहो बराबरि थी वेंदो माइनस त 0.1 9 इंटू 2 पोइ इहो बराबरि थींदो माइनस 0.9 पावर 9 त पोइ इहो बराबरि थींदो माइनस 0.1 पावर घणो थींदो 18 पोइ अहिड़े तरीक़े सां हिते थी वेंदो आंसर सही आहे असांजो आंसर आयो ही ऐं बाक़ी असां वटि छा बचियो ही हिसाब नंबर 7 आहे बसि ही सिंपली हिन में बि जेको आहे लॉ ऑफ पावर इस्तेमालु थींदो ज़ेड ते पावर घणो थींदो त 2 3 6 4 छका 24 सही आहे अहिड़े तरीक़े सां ही बि सम जेको आहे हल थी वेंदो ज़ेड ते पावर थी वेंदो 24 वारो असांजो अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए लेक्चर में तेसीं ताईं अल्लाह भाई।